बाडे में बाडे तालका मूवमेंट पारां जारी तहरीक 14 महीने में दाख़िल थी वई। डिप्टी कन्वीनियर ज़ेबली सारियो ऐं कामरेड कादर बिरोही जी अॻवाणी में शहरियनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी प्रेस क्लब खां टाउन कमेटी ऑफिस ताईं रैली कढी एहतजाज कयो। एहतजाजी रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि कामरेड अज़ीज़ बिरोही, दोदो देशी, अनवर अस्करी, एडवोकेट सिराज अहमद सूमरो, नबी रज़ा बलोच, निज़ाम कोलाची, मोहम्मद अज़ीम मसर, मुनव्वर नूनारी ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बाडे शहर 1.5 लख जे लॻभॻि आबादी रखंदड़ ज़िले लाड़काने जो क़दीमी तारीख़ी शहर आहे, जंहिंखे हर दौर जे हुकुमराननि नज़रअंदाज़ कयो आहे। हुन जो त अॻूणे वॾे वज़ीर सैद काइम अली शाह तोड़े मौजूदा वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह समेत पीपी अॻवान फरियाल तालपुर तक जे एमएनए ख़ुर्शीद जूनेजो, एमपीए हिज़बुल्लाह बोगियो ऐं ॿियनि पीपी जे अहम अॻवाननि पिणु बाडे खे तालके जो दर्जो ॾियण जा ऐलान कया आहिनि, पर हिन वक़्त ताईं बाडे तालके जो नोटिफिकेशन जारी न थी सघियो आहे, जेका हितां जे माण्हुनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि जो त बाडे ऐं भरपासे जा रहवासी गुज़िरियल 14 महीननि खां सर्दी तोड़े गर्मी में रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी एहतजाज कंदा पिया अचनि। गुज़िरियल आचर ते बाडे तालके मूवमेंट जे सरहदी सवे माण्हुनि 2 ॾींहनि जो सफ़र करे कराची प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, पर हुकुमरान रिवायती कनलाटार जो मुज़ाहिरो करे बाडे जी अवाम जी राय खे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त ईंदड़ कंहिं बि इलेक्शन में बाडे जो अवाम वोट उन खे ॾींदो जेको बाडे खे तालके जो दर्जो ॾियारींदो।